अस्सलाम वालेकुम नाज़रीन, माया सनागुल तानी सिरियाहो न्यूमेरान न्यूज़। एक खूबसूरत दिलकश मंज़र दर्द वंदे जे देस दुखाइल डे मारवी जे मुल्क थर जा आहिनि। कुदरत मेहरबान थी थर वसी पियो, पलर जे पालोट थी बादल बरसी पिया सुकार थियो। उन हवाले सां रिपोर्ट करे रहियो आहे यूसुफ आस्कड़ मंगरियो। जड़ी सूरत तेरी सूह बल्ले बल्ले, ओ जड़ी सूरत तेरी सूह बल्ले बल्ले, ओ तुम्हें मोर मानू प्यारा, ओ बल्ले बल्ले बल्ले, ओ सिंधी टोपी अदरक वारा, ओ बल्ले बल्ले। ही खूबसूरत दिलकश मंजर दर्द वंदे जे देस दुकारियल दे मारवी जे मुल्क थर जा आहिनि। कुदरत मेहरबान थी थर वसी पियो, पलर जे पालूट थी बादल बरसी पिया सुकार थियो। ऐं थर जंहिं लाइ पुराणी सिंधी में चवणी आहे, वुठो त थर न त बरी बर। तेज़ वसकारनि में थर जो फितरी कुदरती हुस्न नखरे निर्वार थियो आहे। हर तरफ़ बहारी आहे, बरसात जी मौसम अलाए छो अजीब कैफ़ियत लॻंदी आहे। हर शइ महकण लॻंदी आहे। सावण जी मौसम खेखड़नि ऐं ट्रैक्टरनि जा ड्राइवर फौजिया सुमरो जा गीत लॻाए छॾींदा आहिनि, जंहिंजा गीत जॾहिं 50 साल जो पोड़ो ॿुधंदो आहे त पंहिंजे जवानी जा हसीन पल यादि कंदो आहे। रात मीहड़ा वठा खिवड़न खेल कया बाजारन जे मुल्क मसे रात मीहड़ा वठा हो। शेख अयाज़ शायरी में थर जे फितरी हुस्न जी अकास करे थी। थर जे मागन मकानन वथाड़न भेटन सावणी जे मुंद जे तहेवारन मोरन ऐं वसकारन जे दिलकश मंज़र खे बि पंहिंजी शायरी में खूब ॻायो आहे। जॾहिं को थरियो बि कराची जे गारमेंट्स में या कहिड़ो बि कमु कंदो हुजे, जॾहिं वुठे जूं ख़बरूं ॿुधंदो आहे त अखियूं लुड़कनि खां रोके न आहे सघंदो ऐं दिलि केमिस्ट्री जी फार्मूलनि जी डिगी थी वेंदी आहे। पोइ हिकु सेकंड, हिकु मिंट या खणी हिकु कलाक जीअं ई लॻंदो आहे, अहिड़े दिलि फ़रेब मौसम में बरसाति जो पाणी वधीक दिलि खे मोहे छॾींदो आहे। सावण जी मुंद हारियुनि जूं मुर्कूं कंहिं कंवार वांगुरु महकण लॻंदियूं आहिनि ऐं रोहिड़ो कुंभट ॿोरड़ियूं पंहिंजो वेस तब्दील करे छॾींदा आहिनि। पिपां खुंबियूं मोरीड़ो मुख़्तलिफ़ शयूं ज़मीन खां निकिरे अलॻि रैब में हूंदियूं आहिनि। उन्ही दिलफ़रेब मौसम में भताड़ियूं पंहिंजे महबूब लाइ मानी खणी रस्तनि खे गुलज़ार बणाए छॾींदियूं आहिनि। थर जंहिंखे फौजिया सुमरो पंहिंजे गीतनि में खूब ॻायो आहे। शहरनि में शोर आहे, ॻोठनि में ज़िंदगी। साथी रिपोर्टर यूसुफ आस्कड़ मंगरियो, न्यूमेरान न्यूज़। वधीक ख़बरूं ॾिसण लाइ ॾिसंदा रहो न्यूमेरान न्यूज़।